साईं मोहम्मद रफीक रमन साहब, ये आया जनरल सेक्रेटरी साईं गांधी खान जमात साहब, डिप्टी जनरल सेक्रेटरी साईं मुख्तार सोलंकी साहब, ज्वाइंट सेक्रेटरी में आपा अमीना इमरान साहब, आई महाराज सेक्रेटरी पेट्रोल सिंध अबू शकूर साहब, पेट्रोल जिन्नत एंड डिवीजनल जा सदूर साहिबान, ताकम जा सदूर साहिबान, परे काम कई है सभी दोस्त मानवारा सभी के अस्सलाम वालेकुम जी उस्ताद दोस्तन आज खुली जेको आहे सो पंहिंजा राया पंहिंजे ज़हन के मुताबिक़ ॾींदा आहिनि ऐं आउं सम्झां थो त ही इदारा इन में खुली वेही ॻाल्हाइण राय ॾियणु इहो बहितर अमल आहे। मरकज़ से तनकीद थी, मरकज़ की हिमायत में ज़िलन ॻाल्हायो तो सिर्फ मरकज़ जो कोने ज़िला ने डिवीजन में वो तंज़ीमी अमल न थियो आहे। पेट्रोल तंज़ीम उहा नज़रियाती तंज़ीम आहे जेका कौम जे बच्चन के कौम के माण्हुनि खे शऊर ॾे थी, सघ ॾे थी, उन सां गॾोगॾु वक़्त ऐं हालतुनि मुताबिक़ हमेशा वॾे में वॾे जाबिर ताक़तवर ॾाढवारनि सां टकरायो आहे। पेट्रोल में इख्तिलाफ राय बि रहियो, धड़ा बि रहिया, ग्रुप रहिया, पर पेट्रोल जी तारीख़ में कॾहिं बि कंहिं ईअं कोन चयो त हीअ पेट्रोल जो वजूद कोन्हे, पेट्रोल जी का पार्टी कान्हे, पेट्रोल जो को उहिदेदार कोन्हे। इहो चवण मतिलबु पेट्रोल जे वजूद जो इनकार आहे। यूनिट का मरकज़ ताईं जेकॾहिं पेट्रोल जी चार्ज कंहिं वटि कोन्हे त आउं पुछण थो चाहियां त इहा चार्ज छा एसटीओ डीओ डायरेक्टर ऐं ॿियनि वटि आहे। पेट्रोल तंज़ीम जे आइन मुताबिक़ आइन जो आर्टिकल 6.1 चवे थो त जेसिताईं मरकज़ी इलेक्शन कमेटी तालकनि जा शेड्यूल जारी करे थी, ज़िलनि जा, डिवीजन जा ऐं मरकज़ जा, उन ॾिनल शेड्यूल की तारीख़ ते तालका पंहिंजूं चार्जूं तालका इलेक्शन कमेटी वटि जमा कराईंदियूं। उन ॾींहं खां पोइ तालकनि जूं भाॼियूं ख़तमु सम्झो ईंदियूं। पर जेकॾहिं को हादसाती एक्शन थिए थो त इलेक्शन कमेटी चार्ज वठण खां पोइ उहा भाॼी जेका आहे जेका उन वक़्त में मौजूदु आहे उहा मुज़ाहिमत कंदी ऐं छो उन वटि उहो अञा इख्तियार हूंदो जेसिताईं इलेक्शन कमेटी नई चूंडियल कंहिं बाडी जे चार्ज हवाले नथी करे उन हलप नथी कराए। जंहिं ॾींहुं यूनिट जी बाडी चार्ज वरितो, ज़िले जी बाडी, डिवीजन जी बाडी, मरकज़ी बाडी चार्ज वरितो, उन ॾींहुं साबिक़ा बाडियूं ख़तमु थी वेंदियूं ऐं यूनिट खां वठी मरकज़ ताईं इलेक्शन कमेटियूं ख़तमु थी वेंदियूं। ही पेट्रोल तंज़ीम जो तरीक़ेकार आहे। अफ़सोस सां चवणो थो पवे त पेट्रोल जे वेझे माज़ी में 2014 में साईं रफ़ीक जरवान जे रिटायरमेंट खां पोइ तंज़ीम की चार्ज उन वक्त जे सीनियर नायब सदर सिकंदर जतोई वटि हुई, जनरल सेक्रेटरी की चार्ज साईं लियाकत दीगर वटि हुई, मालिया सेक्रेटरी की चार्ज सैयद अनादी शाह वटि हुई ऐं डिप्टी जनरल सेक्रेटरी चार्ज साईं शकूर साहिब वटि हुई। उहा बाडी मौजूद हुई। पर अफ़सोस त दोस्तनि जे गैदरिंग मुसाफ़िरी फैसलनि खां पोइ जेको पेट्रोल के नुकसान पहुतो हुयो पहुतो त बाडियुनि जे मौजूद हुअण जे बावजूद जेके मुसालती फैसला थिया उन वक़्त में जेका उन वक़्त में बीठल बाडी हुई उन्हें पंहिंजा हथियार फिटा कया। उन वक़्त जो कार मकाम मरकज़ी सदर सिकंदर जतोई जेको हो साईं इंतजार की बाडी में वञी जनरल सेक्रेटरी बीठो। साईं शकूर साहिब डिप्टी जनरल सेक्रेटरी जेको उन वक़्त आईनी तौर ते साईं लियाकत जे रिटायरमेंट खां पोइ कायम मकाम जनरल सेक्रेटरी हो वञी डिवीजन जो सदर थी वेठो। सैयद अनादी शाह जो मालियात सेक्रेटरी हो वो वञी डिप्टी जनरल सेक्रेटरी जेको आहे हिकिड़े धड़े में थी वञी बीठो ऐं उन्हनि दोस्तनि 13 रुकनी बाडी ठाही। हिकिड़े पासे 13 रुकनी बाडी, ॿिए पासे साईं लियाकत खे उन वक़्त जे चेयरमैन गैर आईनी क़ानून ॾेई मरकज़ी सदर जेको आहे नॉमिनेट करे छॾियो।
ऐं हू पंहिंजे पाण खे सदर सॾाइण लॻो। हिन में तहरीक जो ऐलान थियो, कराची में मुज़ाहिरो थियो। कराची में जॾहिं असीं एहतजाज में पहुतासीं त साईं लियाकत मूंखे ॾिसी दोस्तनि खे चयो हाजी नाज़र खे वठी अचो त तकरीर करे। मूं साईं खे वायूं वधियूं। मरहूम लियाकत सां हज़ार इख़्तिलाफ़ सही, पर हू कॾहिं तंज़ीम दुश्मन मुस्ताद दुश्मन कोन हो। उनमें हज़ार खामियूं सही, पर हींअर वारो जेको रवाज आहे उहो फर्दनि जे पोयां उन खां पोइ इहो थियो त मुमताज़ मिर्ज़ा ऑडिटोरियम में हाजी शफी मोहम्मद सखीअ जी हथ ठोकी बाडी अनाउंस कई वई। 13 रुकनी बाडी ऐं 9 रुकनी बाडियूं इहे जेके अनाउंस कयूं हुयूं इहे पेटर्न ऑफ डे आइन तहत कोन। हालांकि सिंध अक्सीरत में उन्हें क़बूल कयो, पर वो आइन तहत अमल कोन कयो। इन करे उन जा नतीजा इहे निकिता त धुरियूं सभई वञी कोर्ट में पहुतियूं। उन्हनि खे चैलेंज कयो वियो। असीं उन चैलेंज करण वारनि सां गॾु हुआसीं, पर कोर्ट जे आख़िर खां पोइ इहो तय थियो त जेके धुरियूं कोर्ट में वियल आहिनि उन्हनि जा नुमाइंदा हुजनि। उहे नुमाइंदा जेके टिनि धुरियुनि जा ॾिना विया, उहे जॾहिं नुमाइंदा आया वरी उन्हनि ते एतिराज़ जा पकिड़े रहा। उहे भाॼियूं जेके उहे मुअतल थियूं। उन वक़्त जे इंडस्ट्री डिपार्टमेंट जे असिस्टेंट डायरेक्टर साईं जहांगीर मेमण चयो बाबा मूंखे एडमिनिस्ट्रेटिव कोर्ट ऑर्डर ॾिनो आहे। ही सो ऑर्डर जी कापी त तव्हां पेट्रोल जो एडमिनिस्ट्रेटिव असिस्टेंट डायरेक्टर हैदराबाद हूंदो। तव्हांजो भाॼियूं जेके आहिनि कोन यूनिट खां मर्कज़ ताईं। इन करे मां उनजो एडमिनिस्ट्रेटर आहियां। 6 रुपनी उन जेका कमेटी ठाही, जंहिंमें असांजो उन सां तकरार इहो हो त जेको तंज़ीमी जदोजहद थींदो उस्तादनि जो उस्तादनि वटि रहंदो ऐं 5 रुकनी इलेक्शन कमेटी ठहंदी, 6 रुकनी न कंदी। पेट्रोल जे आइन में इहा शइ आहे जेकॾहिं कोर्ट जो ऑर्डर आहे, छो त कोर्ट कंहिं बि तंज़ीम कंहिं बि इदारे खां मथां हुयो इदारो आहे मुल्क जी रियासत जो। कोर्ट जे ऑर्डर खां पोइ जॾहिं जहांगीर मेमण सभु अमल कया पिया, असां कमेटी में वेही जॾहिं कमेटी में हुआसीं या ॿाहिरि हुआसीं, हुन में बाउंड में कयोसीं त जेको बि तूं राय ऐं फ़ैसिलो रखंदे कोर्ट ॾांहुं वापसि रुजू कंदे। कोर्ट जेका बि तव्हांखे डायरेक्शन ॾींदी तूं उहे फ़ैसिला कंदे। ऐं पोइ उहे सभई फ़ैसिला हुन कोर्ट ॾांहुं रुजू कयो। कोर्ट उतां जेको डिसीजन करे ॾिनो साईं गुलाम रसूल वारनि जी बाडी जेको पहिरियों हुन चयो त नोटिफिकेशन आम पढ़ंदुसि। उन ते असांजो मक़सदु इहो हुआसीं त साईं भगवान साहब वारी कमेटी ऐं तव्हांजी गॾियल सही थींदी, अनाउंस हू कंदा। पर अनाउंसमेंट में तव्हां सॼी सिंध ॾिठो तो अनाउंसमेंट तज़ादनि जो शिकार रही ऐं असां ज़ाती अना ज़िद ऐं नफ़रत ऐं बोज़ में उन हद ताईं रही वियासीं त जिते असां न तंज़ीम जी बका खे ॾिठो न असां जेको आहे सो पेट्रोल जे आइन खे ॾिठो। उन खां पोइ असीं पैनल जे नाले ते जेको आहे पंहिंजा पंहिंजा जेके ग्रुप हलाईंदा रहियासीं। तंज़ीम न गॾु हुआसीं, पैनल बि हलायासीं पिए। ऐं इहो ॾोहो सिर्फ़ु मर्कज़ जे कोन, इहो ज़िलनि ऐं ताक़तनि ताईं जेको फर्ज़ जेको आहे उहो पखड़जी वियो ऐं इहो अञा फर्ज़ जेको आहे हले पियो। मुसालियत तंज़ीम जे लाइ बहितर आहे, पर जॾहिं मुसालियत आइन खे मुसलसल लताड़ींदी अचे ऐं उन जा नतीजा बहितर न निकिरनि, को क़बूल न करे त उहे मसाइल तूं आम सम्झा थो त ज़हरी कातिल थींदो आहे। हिन वक़्तु पेट्रोल जो वजूद मुसाइलत ते बची नथो सघे। पेट्रोल खे 1 लख माण्हुनि जी ज़रूरत कोन्हे। तव्हां लख माण्हू भले गॾु कयो, गॾु कंदो, सुभाणे जेके हाराइला उहे वरी ऐलान करे धार पी वेंदा। छा करो इंडस्ट्री वटि वेंदा, कोर्ट में वेंदा, कोर्ट में वञण वारनि खे माण्हू ख़ौफ़ज़दा हुआ, पर 2012 खां पोइ कोर्ट में वञण वारनि खे असीं इन करे उहिदा पे ॾिनासीं त असांजे इलेक्शन कमेटी ऐं ॿियनि खे जेके ही दोड़ाई ईंदा। पर पोइ आइनी पूराई कंदे असां जेके शेड्यूल कढिया पिया उन शेड्यूल में पैनल बिना मुक़ाबले आया पिए। इन करे उन्हनि शयुनि खे क़बूल कयोसीं। पर ख़ुदा अॼु जेकॾहिं असांजे सिंध जो उस्ताद चए थो जेके सर्विस स्ट्रक्चर जो मामलो हल कयो, सर्विस स्ट्रक्चर जो मामलो एॾो पाण हाईलाइट करे रहिया आहियूं त पेट्रोल जो वजूद बचे न बचे, सर्विस स्ट्रक्चर बची अचे। ज़िंदगीअ में मसइला ईंदा आहिनि, मामला ईंदा आहिनि, मफ़ाद उस्तादनि जा ईंदा आहिनि, मराहतूं ईंदियूं आहिनि, पर तंज़ीम जो वजूद लाज़मी आहे। जे वजूद न आहे त इहे तव्हां जेके भले सर्विस स्ट्रक्चर वठी वञो, ॿिया वठी वञो, जेकॾहिं पेट्रोल जो वजूद न रहियो त रोज़ नवां फ़ैसिला ईंदा। कहिड़नि फ़ैसिलनि ते कहिड़ियूं शयूं तव्हांखे ॾेई वरी वापसि वठी छॾींदा। आउं सम्झां थो अॼु असां जेके ख़ौफ़ वारे हालत में आहियूं, असांजो ख़ौफ़ हिकिड़ो त इंडस्ट्री खां, ॿियो त सरकार नामदार खां, असीं पोइ ते पेर खणंदा अचूं पिया। उनजो नतीजो आउं सम्झां थो इहो थो निकिरे त असांजे मथां
सरकार जेका हावी थींदी वञे। इंडस्ट्री डिपार्टमेंट गवर्नमेंट जो हिकिड़ो खातो आहे जेको रजिस्टर कंदो आहे तंज़ीमनि जो। सिंध ऐं पूरे पाकिस्तान समेत जेके बि तंज़ीमूं ट्रेड यूनियन कंहिंखे बि जेको आहे रजिस्टर इदारो हलाईंदो कोन्हे। ही पोइ जेके 2015 खां वठी मुड़ी जेको प्रैक्टिस रही उनखे असां रोल मॉडल ठाहे छॾियो आहे त हलो इंडस्ट्री ॾांहुं। अॻे इंडस्ट्री कोर्ट खां रिव्यू कंदी, हाणे त इंडस्ट्री एॾी बाख़्तियार थी वई आहे, हिकिड़ो माण्हू वेही पोइ ऑर्डर थो पास करे, कोर्ट थी चवे त बाबा तव्हां घुरियो, कोर्ट जे ऑर्डर खां तव्हां घुरियो क़बूल थियूं करियो त बाबा निगरान हुजनि त 3 ऑब्जर्वर हूंदा। हाणे उन जाइ ते वेही इंडस्ट्री वारो पहिरियों लेटर थो कढे त मरकज़ी सदर गुलाम रसूलुल्लाह मरकज़ी प्रेसिडेंट बेटे ऑफ सिंध हुनखे मीटिंग जी कान करे थो, उन लेटर में पाण खे इंडस्ट्री वारो लिखे कोर्ट जे आयल खां पोइ वरी ॿियो लेटर जेको थो कढे उन में थो लिखे मरकज़ी सदर बेटे ऑफ सिंध ब्रैकेट में सो कार्ड। पहिरें लेटर में तूं थो चई मरकज़ी प्रेसिडेंट, लेटर में तूं थो चई सो कार्ड। उन खां पोइ जेको कोर्ट जो लेटर आहे, कोर्ट जे ऑर्डर में क्लियर लिखियल आहे त रिस्पोंडेंट नंबर 3 उहो ई जेको आहे सो हिननि घुरनि सां वेही रीशेड्यूल कंदो। किथे बि लिखियल कोन्हे त इलेक्शन कमेटी ख़तम, मरकज़ी पार्टी ख़तम, रीशेड्यूल माना शेड्यूल जो मुद्दो पूरो थो थिए, माना जेका इलेक्शन कमेटी अॻे शेड्यूल ॾियो वेठी आहे इनखे रीशेड्यूल करियो ऐं 3 निगरान उन्हनि जे मथां हूंदा। हीउ कोर्ट जो फ़ैसिलो कोन्हे, असां क़बूल कयो आहे, छो त उन ऑर्डर में जेको मूं सम्झो आहे उन में लिखियल आहे त धुरियूं राज़ी आहिनि त असांजा 3 ऑब्जर्वर भले हुजनि, असांखे एतिराज़ कोन्हे। न मरकज़ी पार्टी खे आहे, न साम्हूं धुरियुनि खे आहे, न इंडस्ट्री वारनि खे घुरायो थो उन्हनि खे आहे। जेकॾहिं तव्हां इहे क़बूल करियो था तव्हांजा हूंदा। पर रिस्पोंडेंट नंबर 3 जेको आहे असिस्टेंट डायरेक्टर हैदराबाद वारो आहे, कोर्ट जे ऑर्डर में क्लियर लिखियल आहे जेकॾहिं उनजा मामला हल नथा थियनि त रिस्पोंडेंट नंबर 2 ऐं 3 डायरेक्टर इंडस्ट्री 3 आहे असिस्टेंट डायरेक्टर हैदराबाद जेको आहे इंडस्ट्री। हाणे हिन सॼी लेटरबाज़ी में जेके डायरेक्ट जेको आहे डायरेक्शन कोर्ट में ॾिया उनजो मुंहिंजो नालो निशान कोन्हे। असिस्टेंट डायरेक्टर हैदराबाद जेके लिखियो वियो आहे कराची, उनजी एड्रेस असिस्टेंट डायरेक्टर आई हैदराबाद जो पे आहे। असांजो टोटल रिकॉर्ड जेको आहे उहो डायरेक्टर कराची वटि कोन्हे, उहो असिस्टेंट डायरेक्टर वटि आहे। उनखे किथे बि जेको आहे ऑन कोड कोन थो वरितो वञे, लेटर जे मथां लेटर आया था वञनि, जेके लेटर न आंदा भले जेका पार्टी ठाहे करे फर्क़ु आहे, जंहिं पार्टियुनि खे बि हुन चूंडनि खां पोइ चैलेंज कयो न। बाक़ी अफ़सोस वारी राय आहे त मुंहिंजे ख़्याल में दोस्त पंहिंजी ॻाल्हि में पंहिंजी ॻाल्हि में डफी न कनि, हिकिड़े पासे बीह रहो। हिकिड़े पासे तव्हां चओ था त साईं इंडस्ट्री जे लेटर खे न मञीदासीं, जेकॾहिं उहो सो कार्ड चवंदा यूनिट खां मरकज़ ते असीं आहियूं। ॿिए पासे असीं वरी पाण चऊं था अदा इंडस्ट्री वारे जेकॾहिं असांखे लेटर ॾिनो आहे उनखे खुली मौक़ो न ॾिजो, हुन हलो पाण, हू त तव्हांखे मञे कोन थो, तव्हां वञो था माना यादि हुनखे मञो त तव्हां आयो कोन। हू जेको फ़ैसिलो करे ॿिए पासे चओ था वरी हुनजे ऑर्डर खे उबे कयो, हिकिड़े पासे चओ था त हुनजे ऑर्डर खे चैलेंज करियो, हुनजो नालो वठी कोर्ट में वञो, वरी ॿिए पासे चओ था त साईं गांधी खान जमाने खे मोकिलियो माना हलफ़ खणी अचे, हीअ हलफ़ खणे पाण वरी कोर्ट में हिनजे ख़िलाफ़ बीठाओ, हिनखे मोकिलियो छो था, हुन हलफ़ हीअ हलफ़ खणंदो चैलेंज कंहिंखे कंदो, इंडस्ट्री खे कंदो, हू चवंदो हिननि माण्हू ॾिनो हू हलफ़ खणाए छॾियो, तव्हां उहो क़बूल कयो। त इहे ॿ शइ पराया गॾु न रखो, मुबहम न रखो ऐं परेशान न थियो। अकेला भले छो न हुजो, अॼु खां 10 साल अॻे बि चवंदो आयो साईं इंतज़ार सां गॾु जनरल सेक्रेटरी मुंहिंजो अॼु बि यादि उहा साॻी ॻाल्हि आहे, उहा चाहे कंहिंखे वणे न वणे। ऐं 1.25 लख सिंध जे उस्तादनि जो क़ाइल कोन आहियां, मुंतशिर लख माण्हुनि खां मुनज़िम 10,000 माण्हू वधीक पूरी सिंध में जेको आहे तंज़ीम उनखे चइबो आहे जेके तव्हां ज़िलनि जे सदरनि खे सॾु ॾियनि, जेके तव्हां तालुके जे सदरनि खे सॾु ॾियनि, जेके तव्हांजे सॾ ते तालुकनि में 500,000 उस्तादनि जी जाइ 50 उस्ताद कंदा। तंज़ीम उहा आहे, तंज़ीम 500 माण्हू कोन्हनि जेके तव्हांजे सॾ ते कोन कनि, पर जेकॾहिं फेसबुक खोलियो त तव्हांजे गारनि जा जेका हुनजी लोली पई पवंदी त ज़िले जो सदर अहिड़ो, तालुके जो सदर अहिड़ो, न तव्हांजे चंदे में तव्हां था कनि, न तव्हांजे जेको झेड़े में तव्हां था कनि, आरज़ी तौर ते कनि। ऐं ॿियो जेकॾहिं इंडस्ट्री असांजे ख़िलाफ़ का कार्रवाई करे छॾींदी त पोइ आउं सम्झां थो तव्हांखे तालुके ज़िले डिवीज़न मर्कज़ ओतनि ते न बीहणु घुरिजे, छो त इख़्तियार एसडीओ डीओ डायरेक्टर वटि आहे, सेक्रेटरी वटि तव्हांखे राय ॾिनो, पोइ हुनजे खिलाफ़ मज़ाक़ नथी कंदो, हू सुभाणे तव्हांखे लेटर ॾेई लाहे छॾे, हीउ उहिदो आहे, हू तव्हांखे नौकरी में कढी छॾे, सस्पेंड करे छॾे, छा कंदो? पब्लिक ऐं अवाम जी सभु तंज़ीमूं प्रेशर ग्रुप आहिनि, जेकॾहिं प्रेशर ग्रुप वारे मक़सद तां हटी
77 थोड़ा माण्हू हुजो अॼु जेके वेठा आहियो बोल्ड फैसला करियो ॿिए ई रीते फैसला करियो उन फैसलनि ते अमल करियो माज़रत सां मर्कज़ अॼु बि हिते जेके वर्किंग कमेटी कयो जेका जनरल बॉडी कई उन में जेके फैसला कया उन हिकिड़े ते न मर्कज़ अमल कयो न ज़िलनि कयो न यूनियन कयो तव्हां सभिनी दोस्तनि इदारनि में फैसला कया पर उन ते अमल पाण कोन कयो मर्कज़ जे फैसलनि में उहो तव्हां लिस्टूं ॾींदव तव्हां फंड ॾींदव तव्हां वोटरनि जी लिस्ट ॾींदव तव्हां वर्किंग कमेटी जा तफ़सील ॾींदव कंहिंजे सिंधी सिंध मां मां सम्झा थो कंहिंजो बि तफ़सील कोन आयो ऑडिटर यूनिट कमेटी ज़िले कमेटी डिवीज़न में मर्कज़ ते कंहिं ऑडिटर कोन चुकियो आहे तव्हां तालुका ज़िला कल असांजा जेके नाराज़ दोस्त आहिनि उहे पंहिंजे ज़िलनि में पहिरीं बाबा ज़िला पंहिंजा सिधा कयो ज़िलनि में तंज़ीम आहे जो मर्कज़ ते तनक़ीद था कयो मर्कज़ त कमज़ोर आहे कुझु कोन कयो तो ज़िले में तव्हां छा कयो हाजी नाज़िर खां पुछो तो ज़िले में छा कयो तो ज़िले 70,000 उस्तादनि जा घणा मसला हल कया सिंध सदर ते ॻाल्हाईंदो पाकिस्तान इतिहाद में बि ॻाल्हाईंदो पर यूनिट ज़िले जा मसला उहे कोन था थियनि ऐं मर्कज़ी दोस्तनि जी ख़ामोशी बिल्कुलु इहा जेका सा गफ़लत आहे ऐं उन में के हिकिड़े फ़र्द जी ॻाल्हि कोन्हे मर्कज़ी माना बॉडी सॼी हुन में ज़िम्मेवार आहे सिंध जी सॼी वर्किंग कमेटी हुन में ज़िम्मेवार आहे अॼु पेट्रोल ऐं उन जे आइन सां बि हो त तव्हांजी महिरबानी पेट्रोल जो वजूद बचंदो जेकॾहिं पेट्रोल जे आइन सां गॾु न बीठो इदारनि सां गॾु न बीठो भले सरकार करे अचो इंडस्ट्री खे तव्हांजी उंगली ॾाइण ॾाढी सवली थींदी अॼु तव्हां माण्हू खणी छॾियो सुभाणे हू कढी छॾींदो हुनखे छा कंदो सुभाणे इहो कोर्ट में बींदो त ही ग़लति आहे हू चवंदो आहे ही पाण क़बूल करे हिन जो मर्कज़ सदर आहे न तव्हां चवंदो न सदर कोन्हे माना वो आए कौन जेकॾहिं उसे सदर आए वरदान मर्कज़ सदर हू लिखी ॾेई वियो आहे भले ई ग़लति खणे हू जेकॾहिं क़बूल थो करे तव्हां सभिनी खे क़बूल करणु घुरिजे कोई नसी जे ख़िलाफ़ कीअं वेंदव आउं सम्झां थो त ही मुसालती फ़ैसिला असां उन्हनि जे ख़िलाफ़ कोन आहियूं पर आइनी तक़ाज़ा इहा हुई त तव्हां जेके बि मुसालती फ़ैसिला कया तव्हांखे वर्किंग कमेटी में आणणा हुआ तव्हांखे इदारे मां हुनजी मंज़ूरी वठणी हुई हिन बॉडी इलेक्शन कमेटी जेका तव्हां चूंडी हुई 21 तारीख़ ते मुझे ख्याल में फेब्रुअरी हुई या मई हुई तव्हांजी वर्किंग कमेटी मर्कज़ में थी हुई हैदराबाद ऑफिस में अप्रैल 21 अप्रैल ते उन में ॿ एजेंडा हूं त पहिरीं ॻाल्हायूं या उन में ॿई दोस्त असांजा नंढे मोहम्मद ख़ान जे असांजे लीडर सिंध जे चयो पे त तहरीक शादी ही सभु ड्रामेबाज़ हलो इलेक्शन जा वरी हिन पासे खाॿे पासे सखर में बार जेको उस्तादनि जो मैंडेट जो आईंदा उहो बि ऐलान करे मर्कज़ जे इख्तियार जो इलेक्शन जेका 2 साल में 2 महीना 6 महीना न करियो हलो तहरीक ॾा उहे दोस्त हम ख़्याल पाए न इख़्तिलाफ़ आहिनि ऐं वरी उहो बार रोज़ तव्हां मीडिया ते पढ़ी ॾिसो 10 दफ़ा हुनजा कमेंट्स आया आहिनि त मूंखे दोस्त चवनि था कंडे मोहम्मद खान जो अॻवान मूंखे दोस्त चवनि था पेट्रोल में धड़ो ठाह त तूं चवीं थो जेको धड़ो ठाह त नालो खण जेको चवे थो धड़ो ठाह उहो गदार आहे तू चवीं थो गदारी कोन कंदो तूं गदार सां गॾु तूं की गदार तंज़ीम जी पुठी में छुरो हणंदड़ उहे माण्हू जिन जी वर्किंग कमेटी में तव्हां मेंबरशिप ख़तमु कई बिल्कुलु ई हाउस तव्हां पुछण जो मजाज़ आहे त तव्हां उन वर्किंग मेंबरशिप ॿाहिरि थी कयो एप्लीकेशन आई तव्हां वटि जेकॾहिं तव्हां कई हलो तव्हांजो इख्तियार त तव्हांजे उन इख्तियार खे वर्किंग कमेटी अॼु चैलेंज करे थी अॼु असीं चऊं था ही वर्किंग कमेटी तव्हां खां मथां इदारो आहे मर्कज़ी सदर ऐं मर्कज़ी बॉडी खां ही वर्किंग कमेटी पुछे थी तव्हां जंहिंजी मेंबरशिप ख़तमु आहे उहा अॼु बि ख़तमु आहे ॿाहिरि थी थी ही हाउस उन्हनि खे मंज़ूरी ॾिए थो उन्हनि जी मेंबरशिप ख़तमु करण जी जेकॾहिं कोन था ॾियो त को सखर वारो लीडर ऐं सखर ज़िले वारो लीडर जेको इलेक्शन कमेटी आहे हुनजी मेंबरशिप ई कोन्हे त हू हुननि हलफ़ करण खे न वञो जेके पाण हीअ हाउस में था चओ त हुनजी मेंबरशिप कान्हे ॿाहिरि थियनि त हुनजी वरी हलफ़ करण खे न वञो जेको मेंबर ई कोन्हे तंज़ीम खे असां सभिनी गॾिजी पंहिंजे ज़ाती मफ़ादनि में इलाही शयूं आहिनि इलाही घर में 6 सालनि खां 10 सालनि खां तंज़ीम खे तंज़ीम तौर में असां पंहिंजे मफ़ादनि में हिते जेके गॾु थिया आहिनि इन ख़ौफ़ खां त सुभाणे जेके छा आहे ईंदा ही मुखालिफ़ दोहराए ही सुभाणे वरी असांखे छा आहे ॿिए माण्हू खे खणाए छॾींदा कुझु दोस्त हुन में आया आहिनि कुझु तंज़ीम जे लाइ आया आहिनि कुझु ख़ौफ़ में आया आहिनि
कुछ इतने आया है तो बाबा हाँ कान का असांजे दिफा जो फैसलो कजे भला इनके 3 साल वरी ॿिया वधाए छॾियो कुछ दोस्त इन राय में आहिनि कुछ दोस्त है न हुन में पालू कोर्ट में पालू माना असांजा फैसला कंफ्यूज है असांजो ज़हन ॾाढो कंफ्यूज है क्लियर तव्हांजी के वर्किंग करता बी जगह बॉडी ठाई हुआ बॉडी जेस ताईं वर्किंग कमेटी ना वोट नथी खाए तेस ताईं अॻी वर्किंग कमेटी में चूंडियल इलेक्शन कमेटी बहाल है करायो ही हाउस जे उन्हें चूंडियो उन्हें रद्द करे पर आइन में लिखियल लिखियल कोन्हे मरकजी इलेक्शन कमेटी चूंडजण खां पोइ उनखे हटाए सघे थो आइन में लिखियल है आर्टिकल 6.1 चवे थो त विच मुद्दे दौरान इलेक्शन के मरहलन में मरकजी इलेक्शन के 5 मेंबरन में चेयरमैन वाइस चेयरमैन सेक्रेटरी ब मेंबर उनमा जेकॾहिं को बि मेंबर उहिदेदार कंहिं हालतनि जे करे फोत थे रिटायर थे या जेको आहे कंहिं सरगर्मी जे करे पंहिंजी जिम्मेदारी अदा न करे सघे त मरकजी वर्किंग कमेटी आपने मरकजी काबीना उहो भरे असां उहो भरियो आहे जेकॾहिं हिननि खां पोइ तव्हांखे इस्तीफ़ा ॾेई वञे हा छॾे वञे हा या तव्हां हिकदमि जेको आहे फैसलो करे सॼी वर्किंग कमेटी हू वीचारा जेके आया टवाल घड़ी कुल्हे ते घर वञी वेही रहिया बसि असां आहियूं आओ समझा तो एड़ा फैसला हुआ अज भी देखो हाजी अशरफ चेयरमैन आए नहीं पड़ती अज रद्द करो ही हाउस है रद्द करे अक्सर सा हूंदो यो अमल जेको तो वे आहिनि तव्हां खे हा उन्हनि खां इस्तीफ़ा वठो बेटर इहो उन्हनि खां इस्तीफ़ा वठी देश खे खणो हाजी अशरफ जो महीनो आहे हुनखे चेयरमैन हींअर वणण ॾियो या महीने खां पोइ जेको आहे हुन खां वरी अॻु में इस्तीफ़ा महीनो वठी छॾियो हूअं ई हू जेको आहे फेब्रुआरी में हिन अप्रैल में जेको रिटायर कयो सीट ख़ाली थींदी वर्किंग कमेटी का इख्तियार है या आपने मरकजी पार्टी उनके इख्तियार आएंगे तो उनके इख्तियार क्यों वो बेचारे मुद्दे में जिसमें चेयरमैन बने तो वो तो करे सकेगी चेयरमैन खणो वाली हां जमाने के खणो एक्सवाइज के इख्तियार खणो वो बड़ी सागो करे अमान ना मार तवाजा आए या कोने पर इलेक्शन कमेटी में चूंडियल के पास सेक्रेटरी आए आज वो मौजूदा वो सेक्रेटरी आए ताज मरकजी इलेक्शन कमेटी जो वर्किंग कमेटी का चूंडियल ताजा के बीए तो कौन तो बीए कबूल न तो करे ये सिकंदर ने तो एक काम काम सदरो छदे के आऊं चाह तू सदर मुझे ना जोड़ सके नहीं कराची के मुजाहिद मुझे मरकजी कायम मकाम सदर तो हु वरी खिदे को जे हाजी यार मुड़े कोन वरी साईं जाके जे हाजी तो मुझे कमला जे मुझे आए नहीं तो कायम मकाम सदर है तो वो जे पांच जे हाजी से पांच जे तो आऊं को नया की गला जे धा तो इस्तीफा वठो उन जाए जो भरियो जेकरे अमानना पांच कम करण चाहे तो हु आहे जेकरे कम नथो करण चाहे तो उन सीट भरे छॾियो वरी वर्किंग कमेटी नहीं आती वो मरकजी पार्टी में तो ही आइन यस है काम करा जो नया तो तंजीम आहे तो कलेस्टर हक एसटीआर पॉलिसी में जड़ो जलील उस्ताद सिंध जे के कयो विया ध्यान के कयो विया गैर हाज़िर उस्ताद गोश्त उस्ताद की वही लिस्ट पूरी सिंध में लगी हर मानव की वही है गोश्त करे 2016 में गोश्त हो एकड़ी नई ड्रामेबाजी की न करे है तो सरकार किसे थी तो असी कोई ते पैर न पिया तमा रेजिस्टेंस कयो आ समझा दो दरियाहन जे लाइ उस्तादन जे मसले जे लाइ चार पांच डिमांड ठायो जेको अगे ताई वेंदा आ चाह तो अजो के वर्किंग कमेटी में मंजूर करियो उनके वापस दोबारा जेके नई शयूं आयो कलेस्टर आयो या जेका बायोमेट्रिक शयूं अचन थियूं उन्हनि सभिनी ते गवर्नमेंट सां वेहो असां जा ताक़ात दूर करियो जे न असां तव्हांजी पॉलिसियूं न मञींदासीं उन जे खिलाफ वज़ाहिमत कंदासीं इहो आउं सम्झां थो फ़ैसिला थियण घुरिजनि अॻे वारा मामला जेके नया मामला उस्तादनि जे लाइ अचनि था जेके उस्तादनि खे रोशेरे जे उस्तादनि जी ॿियनि दोस्तनि खे मैसेज कयो आहे मूंखे मैसेज कयो त साईं 400 खां मथे असीं उस्ताद जेके आहिनि उहे 2014 खां वठी जेके उहे टर्मिनेट लॻा पिया आहियूं या उहे मुअतल लॻा पिया आहिनि उन केस खे सिंध चयो हो त असीं खणंदासीं शाही रफ़ीक खां पोइ जेको असीं जेको आहे उनखे तबाह जो शिकार आहियूं ऐं पेंडिंग में आहियूं इहो त हिकिड़ो दोस्त आहे जेको उतां लिखे पियो अब्बासी साहब हाणे केरु हो उहो तो लिखे पर सिंध में काफ़ी अहिड़ा दोस्त आहिनि उहे मामला सॼे सिंध में आहिनि आउं सम्झां थो त इन्हनि खे रिव्यू करण जी ज़रूरत आहे अॼोकी वर्किंग कमेटी में उस्तादनि जे मजमूई मसइलनि ते रिएक्ट थियणु घुरिजे हिन वर्किंग कमेटी में जिते सुबुह खां वठी तकरीर जो सिलसिलो हलियो हाणे सभु थकी पिया हाणे वञण वारा आहिनि इन करे फ़ैसिला इहे करियो चीदा चीदा दोस्त घुरायो जेके संजीदा ऐं पहुची बि सघनि 5 दोस्तनि जी कमेटी ठाहियो हैदराबाद में सॼो उन सां वेही उस्तादनि जे मसइलनि ते ॻाल्हायो ऐं उन खां पोइ उहे सरकार खे ॾियो मामला हल करियो इलेक्शन कमेटी तव्हांजी
आउं समझा तो वधीक जेको हाउस फैसलो कंदो असीरत जे फैसले के इख्तिलाफ राय जे बावजूद कबूल कंदो त वो आउं समझा तो वो बरकरार रहण घुरिजे ऐं सिंध जी जनरल बॉडी बिल्कुल तकाल आहे त सिंध जी जनरल बॉडी थियण घुरिजे जेको असांजो सुप्रीम इदारो आहे जेको तंज़ीम जे सभिनी मामलनि ते फैसलनि करण जो मजाज आहे उहो जेकॾहिं असीं जनरल बॉडी करे वियासीं त उन फैसले जी कापी असीं कोर्टनि में खणी वञी सघूं था आइन जो आर्टिकल बि ॾेखारे सघूं था साईं आइन जे आर्टिकल 3.1 मुताबिक़ असांजे तंज़ीम जो सुप्रीम इदारो मरकज़ी जनरल बॉडी आहे जेके कंहिं बि क़िस्म जा के फैसला लफ्ज़ आइन में लिखियल के फैसला करे सके थी जनरल बॉडी ना हलो रिजन छोदा जनरल बॉडी ना काय कयो उस्तादन के बाबा इलेक्शन करायो बॉडी खत्म आ जेके फैसला ते हलो अठो त इत चंद मानो न मगर ये पाण घुरायो तो भले जनरल बॉडी सदी हुंदी न सदी जेको अचे तो इदारे के नथो मने आउं समझा तो उनके छडे जे बाकी हाल फिलहाल कजन आउं समझा तो ता जेका तंज़ीमी सूरत हाल आहे उन ते मूं तफ़सीली आइनी तौर ते कुझु शयूं तव्हांजे अॻियां रखियूं उस्तादनि जा मसला कलेक्टर स्कूल जा मसला उहो मूं रखियो त कमेटी ठाहियो इहे सभिनी जो जामिया जेको हुन ते वेही पेपर वर्क तयारु करे सरकार खे ॾियो अप्रैल जो महीनो तव्हांजो जेको आहे उन सां ॻाल्हियुनि जो महीनो हुजे केनालनि ते केलर ते मुंहिंजी राय आहे 10 तारीख़ ते जेकॾहिं हलफ खणनि था 10 तारीख़ ते सिंध जी उस्तादनि खे मर्कज़ ॻाल्हि ॾे मर्कज़ी ऑफिस 10 अप्रैल ते सॼी सिंध जा उस्ताद पहुचनि प्रेस मर्कज़ी ऑफिस का प्रेस क्लब ते मार्च कयो सिंध जा उस्ताद हिन ते गॾु थिया त तव्हांजा इहे पूरा ठगी जा ठाहींदड़ इहे पूरा असां भरपूर नमूने सां हैदराबाद जे शहर जे गले मां सिंध जो उस्ताद जॾहिं सिंध ते धाड़ो नामंजूर जो नारो हाणे निकिरंदो त 1000 माण्हू तव्हां सां गॾु थी वेंदा उनमें सहाफ़ी हुजनि अदीब हुजनि कलाकार हुजनि हारी हुजनि उहे सभु ॾिसंदा त सिंध जो उस्ताद अॼु मुनज़िम नमूने अलॻि अहकाम जो पाबंद लाइ ॾितो आहे ऐं सम्झा थो सभई शयूं पंहिंजी नौकिरी पंहिंजा उहिदा उहे सभु हिन धरती हिन जा सभु क़ुर्बान आहिनि ऐं हिन धरती ते क़ुर्बानी जी धरती ते अॼु पाण खणी असीं वेठा आहियूं सां गॾु शहीदनि ऐं धरती जे वारसनि जी धरती आहे ऐं उनमें जेको आहे सो असांजे जेको मार्च जो महीनो थो हले शहीद सूर्यवासिया जी शहादत जो महीनो आहे ऐं शहीद सूर्यवासिया जे उन महीने खे असीं योम अहद वफ़ा सम्झी ऐं चवां थो त वफ़ा त मूंखे मिली आहे करबला जे करे वफ़ा त मूंखे मिली आहे करबला जे करे हुसैन हो रहिया सैयद जी उन दुआ जे करे अली के सिर रखी मूं इश्क जो मज़ो वरितो अली के सिर रखी मूं इश्क जो मज़ो वरितो कयो रक्स हो मक्तल में बस बका जे करे तव्हां सभई दोस्तनि जी महिरबानी मेरे शऊर ने मुझको ये शर्फ बख्शा है मेरे शऊर ने मुझको ये शर्फ बख्शा है मैं जख्म हूँ फिर भी खुलूस देता हूँ आऊं तंजीम जी जॾहिं ॻाल्हि कयां थो मैसेज रखां थो लेकिन से पासे का होता का इलाही दोस्त गारियूं ॾियनि था ॿिया चवनि था आइन में छो पियो ॻाल्हाए आइन कॾहिं ॻाल्हाईंदो आहे उस्तादनि जा मसला बाद में तव्हांजा मामला बाद में सरकारी मामला बाद में तव्हांजा तंज़ीमी मसला उहे बाद में सब का पहले पेटल के वजूद ते वार थींदो त बिल्कुल पेटल के लाइ पेटल के आइन जा ॻाल्हाइबो लिखबो ऐं मैदान ते बीहबो केर न बीठो कोर्ट में असीं वेंदासूं असीं कोर्ट में दरख़्वास्त छॾे आया आहियूं मीरपुर में ऐं सम्झा थो उमरकोट खां मीरपुर ताईं मीरपुर खां सांगड़ ताईं सांगड़ खां बेनज़ीराबाद ताईं नौशहर ताईं ही पट्टी जेका आहे पेटल के आइन मरकज़ी क़यादत के चवंदासीं त तव्हां पेट्रोलियम जे आइन जा पासदार थियो उन ते अमल करियो तव्हां सभई दोस्तनि जी महिरबानी